बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमां न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। टंडो मोहम्मद ख़ान खां इशफाक हुसैन गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में मुख़्तलिफ़ नस्लनि जे ठगनि में पखिड़जंदड़ चमड़ी जी बीमारी लंपी वायरस वबाई शकिल अख़्तियार कई वई आहे। माल पिड़ियुनि में बग़ैर हिफ़ाज़ती टुकनि जी ठगनि जी दाख़िला ते बंदिश। सिंध हुकूमत जे हुक्मनि ते मुख़्तलिफ़ ठगनि जे फार्मनि ते बचाव जे टुकनि जो अमल शुरू। ख़बर मूजिबि मुख़्तलिफ़ नस्लनि जी ठगियुनि में थींदड़ लंपी वायरस जे बचाव लाइ हिफ़ाज़ती टुकनि जो अमल शुरू कयो वियो आहे। चौपाई माला जो खाते तरफ़ां टंडो मोहम्मद ख़ान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में क़ाइमु ठगियुनि जे फार्मनि में मौजूदु 76,706 रजिस्टर्ड मुख़्तलिफ़ नस्लनि जी ठगियुनि लाइ हिफ़ाज़ती टुकनि जो अमल शुरू कयो वियो आहे। लाइव स्टॉक सिंध जे डायरेक्टर हिज़्बुल्लाह भुट्टो, डिप्टी डायरेक्टर अब्दुल क़ुद्दूस मेमण पारां टंडो मोहम्मद ख़ान में क़ाइमु डॉक्टर लुत्फ़ अली टालपुर ऐं अहमद अली आलमणी जे ठगियुनि जे फार्मनि जो दौरो कयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तलिफ़ नस्लनि जी ठगियुनि खे वायरस खां बचाव लाइ सिंध अंदरि दोस्त मुल्क तुर्की खां 19 लख हिफ़ाज़ती टुकनि जा डोज़ मिली चुका आहिनि। वधीक 19 लख जो ऑर्डर कयो वियो आहे, जेको तमामु जल्द सिंध में अची वेंदो। हिन वक़्तु हुन वधीक चयो त मॉनिटरिंग लाइ ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा दौरा करे रहियो आहियां। उन मौक़े ते टंडो मोहम्मद ख़ान जे असिस्टेंट फोकल पर्सन डॉक्टर ग़ुलाम नकी जोखियो चयो त हिक ॾींहं में 3,131 मुख़्तलिफ़ नस्लनि जे ठगियुनि खे वायरस खां बचाव जा हिफ़ाज़ती टुका लॻाया विया आहिनि। ॿिनि महीननि में टारगेट मुकमल कयो वेंदो। जॾहिं त ठगी फार्म जे मालिक मोहम्मद अली आलमणी चयो त लंपी वायरस जे ख़ात्मे लाइ सरकारी सतह ते कोशिशूं कई पियूं वञनि, जंहिंसां हिन वायरस जो ख़ात्मो अची वेंदो। सिंध सरकार जो हीउ अमल साराहजोॻो आहे।